ॾींहं ऐं राति जो चक्कर छा आहे? धरतीअ ते मौसमूं कीअं तब्दील थी रहियूं आहिनि? ॾींहं राति नंढा वॾा कीअं थी रहिया आहिनि? ऐं ज़मीन सिज जे चौधारी कीअं चक्कर लॻाए रही आहे? अचो त हिन डॉक्यूमेंट्री ज़रिए इन्हनि मिड़नी सवालनि जा आसान तरीन जवाब मालूम करियूं। वर्ल्ड ग्लोब यानी ज़मीन जे गोले ते मौजूद लैटिट्यूड ऐं लॉन्गिट्यूड यानी ड्रिगाई या वेकराई फाकुनि वारियूं सभु लकीरूं ख़याली या तसवराती आहिनि, जिन में का बि लाइन हक़ीक़ी या फितरी न आहे। लॉन्गिट्यूड यानी ड्रिगाई फाक उत्तर कुतुब ऐं ॾखण कुतुब खे मिलाईंदड़ लकीर खे चयो वञे थो। सिज जे चौधारी साल वारे ज़मीनी फेरे यानी रेवोल्यूशन दौरान ज़मीन 23.5 डिग्री एंगल ताईं झुकी वञे थी। रेवोल्यूशन यानी सालियाने फेरे दौरान ज़मीन ते सिज जी रोशनी मुख़्तलिफ़ मरहलनि ते मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं खंडनि ते घटि ऐं वधि पहुचे थी, जंहिं सबबि ॾींहं ऐं रातिनि जे वक़्त में तब्दीली ऐं घटि वधाई पिणु थिए थी ऐं मौसमूं पिणु तब्दील थियनि थियूं। सिज ऐं ज़मीन जे मुख़्तलिफ़ सितहनि जो मौसमी तब्दीलियुनि सां तमामु गहरो सुबंध आहे। ज़मीन ते साल जे फेरे दौरान सिज जी रोशनीअ जो मिक़दार मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ हूंदो आहे। बहार जी मौसम वारे फेरे यानी 21 खां 22 मार्च वारे ॾींहं ते समूरी ज़मीन जे समूरनि ख़ितनि में ॾींहं ऐं राति 12 कलाकनि जा थी वञनि था। उन ॾींहं ते सिज जे किरणनि जो सभ खां घणो तइदाद ख़त इस्तवा वारी लाइन ते मौजूद इलाइक़नि ते पवे थो। उन्हनि ॾींहंनि में उत्तर कुतुब में बहार वारी मुंद जी शुरूआत थी वञे थी, जॾहिं त ॾखण कुतुब में सरह वारी मुंद शुरू थी वेंदी आहे। सिज जी रोशनी कुतुबनि तरफ़ घटि ऐं ख़त इस्तवा मथां तमामु घणी पवंदी आहे। उन ई ॾींहं ते धरतीअ जा ॿई अधु गोल हिक जेतिरा सिज जा किरणा वसूल कंदा आहिनि ऐं समूरी दुनिया में ॾींहं ऐं राति जो वक़्तु हिक जेतिरो थी वेंदो आहे। 22 मार्च खां पोइ उत्तर अधु गोल में ॾींहं वॾा ऐं रातियूं नंढियूं थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि, जॾहिं त ॾखण अधु गोल में ॾींहं नंढा ऐं रातियूं वॾियूं थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि। 21 खां 22 जून वारे ॾींहं ते गर्मीअ जे फेरे जी शुरूआत थिए थी। उन ॾींहं ते सिज जा सिधा किरणा ट्रॉपिक ऑफ कैंसर यानी ख़ते सरतान वारे हिसे ते पवंदा आहिनि। उन वक़्तु उत्तर कुतुब में 24 कलाकनि जो ॾींहुं ऐं ॾखण कुतुब में 24 कलाकनि जी राति थींदी आहे। उन अरसे दौरान उत्तर अधु गोल में ॾींहं वॾा ऐं रातियूं नंढियूं थियनि थियूं, छालाए त मजमूई तौर उत्तर अधु गोल में गर्मीअ जी मौसम जी शुरूआत थी वेंदी आहे, जॾहिं त साॻे वक़्तु ॾखण अधु गोल में सियारे जी मुंद जी शुरूआत थी वेंदी आहे। बावीह ऐं 23 सेप्टेंबर ते उत्तर अधु गोल में ख़िज़ां जी मौसम जी शुरूआत थी वेंदी आहे ऐं उन ॾींहं ते हिकु दफ़ो ॿीहर समूरी दुनिया में ॾींहं ऐं राति हिक जेतिरा थी वेंदा आहिनि, छालाए त सिज जा सिधा किरणा ख़त इस्तवा ते पवंदा आहिनि। उन ॾींहं खां पोइ ॾखण अधु गोल में बहार जी मुंद, जॾहिं त उत्तर अधु गोल में ख़िज़ां जी मुंद जी शुरूआत थी वेंदी आहे। अहिड़ी रीति ॿई अधु गोल हिक जेतिरा सिज जा किरणा हासिल कंदा आहिनि।
21 ऐं 22 डिसंबर ते सिज जा सिधा सवां किरणा ट्रॉपिक ऑफ कैप्रिकॉर्न यानी ख़ते जदी वेकराई फाक ते पवंदा आहिनि। उन्हीअ ॾींहं खां पोइ उतर अधगोल में सियारे जी मौसम शुरू थी वेंदी आहे, जॾहिं त ॾखण अधगोल में गर्मियुनि जी मौसम शुरू थी वेंदी आहे। उन ॾींहं ते उतर कुतुब में 24 कलाकनि जी राति, जॾहिं त ॾखण कुतुब में 24 कलाकनि जो ॾींहुं हूंदो आहे। मजमूई तौर ज़मीन जे 24 कलाकनि वारे फेरे ऐं ज़मीन जे साल वारे फेरे सबबि मौसमुनि में तमामु घणी तब्दीली अचे थी। हिन क़िस्म जे साइंसी वीडियोज़ खे ॾिसण लाइ अव्हां असांजो चैनल साहत टीवी सब्सक्राइब कयो ऐं हिन क़िस्म जे साइंसी ॼाण वारनि वीडियोज़ खे ॾिसंदा रहो।